मुराद खे पहिरियां ई ख़बर ई हिन जी ख़बर पीरियल ऐं सोडल ताईं असां कीअं पुॼायूं? मुराद करे छॾियो हूंदो सोडल वारनि खे ख़बर पइजी वई परेशान न थी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। दुलाब जी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दुलाब ड्रामो दोस्तो अचण वारी एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदो त शन जो पुरमो देरि सां ईंदो, लेकिन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻे क़िस्त में छा थियणो आहे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त हाणे इहे जेको आहे रहज़न ककर मिठल सिठल इहे मुराद खां पोइ उन्हनि जे घिटिन में घुमणु शुरू करे ॾींदा ऐं जीअं घिटिन में वेंदा ऐं आकड़ कंदा ऐं थी सघे थो त मुराद जे घर जे साम्हूं बि वञनि ऐं उते उन्हनि जे जेको आहे माइन जे साम्हूं टेलर बि करनि। लेकिन उतां जीअं ख़बर पवंदी ॿिए ॻोठ वारनि खे सभई चवंदा जंहिं टाइम मुराद घर में हुयो उन टाइम तव्हां हिते अची ॾेखारियो आहे तव्हांजा फिफड़ कढे आहे मुराद। हाणे वरी तव्हां जहिड़ी गैरत कीअं जागी मुराद खां पोयों त पोइ गिदड़ हो न तव्हां शींह त न आहियो। पोइ इहा इन्हनि खे वॾो गुस्सो लॻंदो रहज़न वारनि खे। ॿियो दोस्तो तमामु जल्द जेको आहे मुराद वारा बि जेल मां वापसि ईंदा ऐं इहो जेको ठाह आहे इहो ठाह केरु कराईंदो तमामु जल्द जेको आहे मंसूर ई ठाह कराईंदो। लेकिन इहो ॿिए स्पेल में वञी इन जो ठाह जेको आहे कराइण जी कोशिशि कंदो। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त जेको सोडर वारनि आहे बि कुझु ख़बर जीअं पवंदी त पुलिस गिरफ़्तार करे वई आहे सभिनी खे उतां निकिरण जी कोशिशि कंदा, लेकिन उन्हनि खे मंसूर ख़ान उतां न वञणु ॾींदो। चवंदो दुश्मन तव्हांजी ताक़ में वेठो हूंदो, तव्हां इहा ग़लती नथा करे सघो, तव्हां जेसीं ताईं मूं वटि आहियो महफ़ूज़ आहियो, मां होॾे कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हू मोकिले छॾियां थो तव्हांजे घर वारनि ॾे ऐं उहे होॾे ख़्यालु कंदा। लेकिन तव्हां जल्दबाज़ी न कयो ऐं मंसूर ख़ान खे आहिस्ता आहिस्ता सोडर वारा बि सम्झी वेंदा ऐं सोडर वारनि खे जेको आहे ख़बर पइजी वेंदी त वाक़ई जो मंसूर ख़ान हिकु सुठो ऐं बहितरीनु इंसानु आहे।